दर्जो पहिरियों सबक नाओं इंसाफ़। राजकुमार सिद्धार्थ हिक ॾींहुं बाग़ में वण हेठां वेठो हो। अचानक हुन जे हंज में हिकु घायल हंस अची किरियो। घायल हंस तकलीफ़ विचां फटकी रहियो हो। सिद्धार्थ त हो ई दयालु। हुन हंस जा ज़ख़्म धोता ऐं खेसि दवा लॻाई। उन बैदि सिद्धार्थ हंस ते आहिस्ते आहिस्ते हथ फिराइण लॻो। हंस खे आराम अची वियो। थोरीअ देर बैदि सिद्धार्थ वटि हिकु शख़्स आयो ऐं चयाईं, हिन हंस खे मूं घायल करे किरायो आहे। इहो मुंहिंजो शिकार आहे, इन करे हिन ते मुंहिंजो हक़ आहे। सिद्धार्थ खे सम्झाईंदे चयो, तो हिन खे मारण जी कोशिश कई आहे, पर मूं हिन जो इलाज करे खेसि बचायो आहे। इन करे हिन ते तुंहिंजो हक़ नथो बणिजे, हिन ते मुंहिंजो हक़ आहे। आख़िर इंसाफ़ लाइ मामिलो राजा वटि पहुतो। राज दरबार में ॿिन्ही पंहिंजे पंहिंजे ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो। राजा ॿिन्ही जा बयान ॿुधी फ़ैसिलो ॿुधायो त हिन पखीअ ते सिद्धार्थ जो हक़ आहे, छो त मारण वारे खां बचाइण वारे जो हक़ वधीक हूंदो आहे। उहो ई राजकुमार सिद्धार्थ अॻिते हली गौतम बुद्ध जे नाले सां मशहूरु थियो। हुन सॼी दुनिया खे प्रेम ऐं अहिंसा जो संदेश ॾिनो।